नमस्ते, मुंहिंजो नालो उर्वशी talreja। मां ॿिए दर्जे में पढ़ंदी आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो आहे स्वामी विवेकानंद प्राइमरी स्कूल। हाणे मां हिकु कहाणी ॿुधाईंदमि। हुनजो नालो आहे हाथी ऐं कीली। हे पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे। हिकु ॾींहुं हिकु हाथीअ जो पेर हिकु कीली मटा छॾियो। भॻवान जी कुदरत, कीली तमामु नंढे गड्ढे में हुजे घरे बची वई। कीले हाथी खे ॾंड पारे चयो, मुआ मारिया, हेॾो चारो तो आहे, ॾिसी नथो हले जेके मां मरी पवां त मुंहिंजे प्यार मां खे केरु संभालिया। हाथी कावल जी खे चयो, आई त तेरे जेतिरी ऐं हली आई मूंखे सेखारण। हीअं चई हाथी पंहिंजे चोच सां कीली खे रीतो फूक ॾिनी जो वीचारी हवा में उॾामंदी हाथीअ जे गॾ में पइजी वई। कीली हाथीअ जे कन में चक पातो। हेॾो चारो हाथी जो टिपा ॾियण लॻो, हेठि लिफ्ट पाइण लॻो। कीली हाथीअ जे कन मां ॿाहिरि निकिले हाथी खे धमकी ॾिन चई, ॾिसे समाचो, मूं त तेरे जेतिरी तो जहिड़े पर्वत खे कीन लेटाए छॾियो। ख़बरदार अॻिते संभाले हलजे। हाणे मां छॾे थी ॾियां, वॾा ॻाल्हि कंदा आहिनि त उन खां पोइ हाथी खे कीली जा हेॾो त डपु ईंदो आहे जो ॾींहुं राति पंहिंजा कन विंझे वांगुरु हेॾा होॾा लोड़ींदा आहिनि। हुनखे डपु ईंदा वरी न कीली मुंहिंजे कन में पइजी वञे। ॿारो कंहिंखे बि वॾाई न करणु खपे। महिरबानी।